वरी वज़ीर मुराद अली शाह 2 हफ़्ता लॉकडाउन जी तजवीज़ ॾेई छॾी। मुराद अली शाह चयो आहे त स्मार्ट या माइक्रो लॉकडाउन कुझु नाहे हूंदो। कोरोना वायरस रोकण लाइ वॾा फ़ैसिला कया वञनि। 2 हफ़्तनि लाइ इंटरसिटी ट्रांसपोर्ट बंदि करणु घुरिजे। सिंध जे कोरोना वायरस बाबति फ़ैसिलनि सां मुल्क खे फ़ाइदो थियो। पर वज़ीर मुराद अली शाह नूरियाबाद पावर प्लांट में मनी लॉन्ड्रिंग वारे नेब जे रेफरेंस में एहतसाब अदालत इस्लामाबाद में पेश थियो। अदालत ॿुधणी 19 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त नूरियाबाद पावर प्लांट जो पैसो सिंध हुकूमत या आवाम जो आहे। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में पावर प्लांट लॻायो वियो। जंहिं मनसूबे ते तलब कयो वियो उहो कामयाबी सां हले पियो ऐं सस्ती बिजली फराहम करे पियो। मुराद अली शाह चयो त जेके ग़लति कमु कंदा आहिनि इस्तीफ़ा उहे ॾींदा आहिनि। हुन अहिड़ो को बि कमु न कयो आहे। हू इस्तीफ़ा छो ॾींदो? पीटीआई जो कमु ई गोड़ करणु आहे, कंदा रहनि। हुन चयो त नवाज़ लीग ऐं पीपी विच में बयानबाज़ी न थियणु घुरिजे। अपोज़िशन खे गॾिजी हलणु घुरिजे। हुकुमराननि जेको कुझु कयो उहो सभिनी जे साम्हूं आहे। हुकुमराननि मईशत खे एतिरो बहितर बणाए छॾियो आहे जेको उन्हनि खे नाणे वारे वज़ीर खे कढणो पियो। वरी वज़ीर चयो त कोरोना वायरस जी लहर ख़तरनाक आहे। केस वधी रहिया आहिनि। कोरोना खां बचण लाइ सख़्त क़दम खणण जी ज़रूरत आहे। 2 हफ़्ता लॉकडाउन कयो वञे। स्मार्ट या माइक्रो लॉकडाउन कुझु नाहे हूंदो। 2 हफ़्तनि लाइ इंटरसिटी ट्रांसपोर्ट बंदि करणु घुरिजे।